अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं नौशारो फेरोज़ खां मंसूर मलक जी। गवर्नमेंट हाई स्कूल कलोड़ा स्टेशन जे इंतज़ामिया तरफ़ां शागिर्दनि विच में फिज़िक्स क्विज़ मुक़ाबला कराया विया, जॾहिं त मुक़ाबले में पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि विच में शील्डूं विरहायूं वयूं। उन मौक़े ते स्कूल जे हेड मास्टर ज़ैनुल आबिदीन राजपर, एजाज़ सियाल, हादी बख्श मरी, मंज़ूर अहमद रिंद ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां हर साल शागिर्दनि विच में क्विज़ मुक़ाबला कराईंदा आहियूं, जंहिं में सॼे ज़िले जा शागिर्द हिसो वठंदा आहिनि। हिननि जो वधीक चवणु हो त अहिड़नि मुक़ाबलनि सां शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई सां गॾु शागिर्द होशियारु थियण सां गॾु उन जे एतमाद ऐं कॉन्फिडेंस में वाधारो थींदो आहे। इंशाअल्लाह ईंदड़ साल उन खां बि वधीक मुक़ाबलनि वारो प्रोग्राम करायो वेंदो, जंहिं में ज़िले इंतिज़ामिया पिणु शिरकत कंदी। ही हुयूं हिन वक़्त जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ TV।